जेको आहे सो पहिरें ॾींहुं कामयाबु सम्झां थो। उन खां पोइ जेको आहे सो ख़ुदा जो ॼाणे साईं गुलाम अब्दुल माहिर पंहिंजे प्लेटफॉर्म ते जेकॾहिं वज़ाहत ॾे त हुन कहिड़ी सौदेबाज़ी कई, हुन कहिड़ा फ़ाइदा वरिता जो पोइ ते अची वियो आहे। हुन जेको आहे सो पंहिंजे मसइलनि खे पाए तकलीफ़ ताईं न पहुचाए सघियो ऐं मुआइदे तां जेको आहे सो दस्तबरदार थी हिकिड़ो ग़लति नोटिफिकेशन वठी आयो। उन जी असां तॾहिं मुखालफ़त कई, अॼु मुखालफ़त कई। कंहिंजे मथे ते कोन्हे लिखियलु, कंहिंजे निराण ते कोन्हे लिखियलु, एतमाद ते माण्हू हलंदो आहे। अॼु पाणी ते वेठा आहियूं, हिकिड़ो ते एतमाद करे अची वेठा आहियूं न, त केरु सुभाणे छा कंदो इहा कंहिंजी ख़बर कोन्हे। जेसिताईं तव्हां हुन सां हलंदो न, जेसिताईं तव्हां हुन सां गॾिबो न, तेसिताईं कंहिंजी का ख़बर कोन्हे। त इहा बि सॼी कहाणी त 7 ॾींहंनि खां पोइ जेको आहे हुननि असां सां जेको धोखो कयो, जेके ॻाल्हियूं कयूं, हुन में असांखे हुननि साइड लाइन करे छॾियो। उन वक़्त में असीं छा पिया करे सघूं, असांजे वस में कुझु कोन हो। बाक़ी जेॾीमहिल असां सां वेठा हुआ तेॾीमहिल जेका हुननि कमिटमेंट कई हुई, जेके ॻाल्हियूं कयूं, उहे तव्हां सभिनी जे साम्हूं फेसबुक ते, सोशल मीडिया ते वीडियो जी सूरत में, लिखत जी सूरत में पियल आहे। वॾी महिरबानी तव्हांजी हिन मामले ते मुंहिंजी इहा ई वज़ाहत हुई। हाणे आऊं जेको अॼोकी कचहरी आहे उन वाले सां चंद जेके आहिनि उहे सलाहूं रखी पोइ पंहिंजी जाइ वठंदसि। ऐं टाइम मुंहिंजे ख़्याल में वधीक वठी वियो आहे त साईं एतिरो टाइम मूंखे शायदि ॾिनो आहे, त साईं जी महिरबानी। बहरहाल हाणे अॼु जेको पाण गॾु थिया आहियूं, हिते जो मुंहिंजो जेको तजुर्बो रहियो आहे उहो इहो आहे त असां हिते जॾहिं सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी ठाहियूं पिया त असां ईअं कयो त सॼी सिंध मां जेको आहे सो तक़रीबन 23 ज़िला असां वटि आया हुआ। त असां तॾहिं इहा प्लानिंग हिकमत अमली कई त भई हर डिवीज़न मां मर्कज़ी कमेटी जे लाइ हिकिड़ो उस्ताद हुजणु खपे। उहो डिवीज़न खे असां अख़्तियार ॾिनो त तव्हांखे असां 10-15 मिंट जो अधु कलाक जो टाइम ॾियूं था, तव्हां पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो माण्हू असांखे पंहिंजो जेको आहे मर्कज़ी कमेटी जे लाइ चूंडे ॾियो। उहो अलॻि ॻाल्हि आहे जेकॾहिं कंहिं डिवीज़न में 2 माण्हू कम वारा आहिनि त पोइ उहो वरी हिन एवन जी हिन गॾिजाणी जे साथियुनि खां मंज़ूरी वठी असां हुन में उहो हिकिड़ो साथी शामिल करे अहिड़े तरीक़े सां उहा कमेटी ठाही हुई। मुंहिंजे ख़्याल में डिवीज़न फिकर ते हीअ जेको तव्हां 2 वारी ॻाल्हि करो पिया, इहा त इलाही सारी देरि थी वेंदी ऐं उन कमेटी जेका एॾी वॾी कमेटी ठहंदी त उहो दोस्त ज़ाहिर हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। साईं मूंखां पहिरीं जेको ॻाल्हाए वियो आहे हिते हुनजी ॻाल्हियुनि सां चंद सां मूंखे इतफ़ाक़ आहे, चंद सां इख़्तिलाफ़ आहे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं हू कमेटी बि जेका मर्कज़ी कमेटी 14 माण्हुनि जी हूंदी, 16 माण्हुनि जी हूंदी, 12 माण्हुनि जी हूंदी, त ज़ाहिर हुन में हर माण्हू जी पंहिंजी सलाह ऐं ख़्यालु हूंदो, त उन्हनि में पाण में हिकिड़ा इख़्तिलाफ़ थी वेंदा। त एॾी वॾी जेका आहे त उहा मर्कज़ी कमेटी ठाहिण जी ज़रूरत मुंहिंजे ख़्याल में कोन्हे। तव्हां जेको आहे सो डिवीज़न मां हर डिवीज़न में मुंहिंजी सलाह आहे त हिकिड़ो माण्हू उहो डिवीज़न वारनि खे अख़्तियार ॾियो खणी वठनि। पोइ जेकॾहिं कंहिं डिवीज़न में ज़रूरत पए थी तव्हां हिकिड़ो माण्हू ॿियो उन में भले शामिल करे छॾियो। जीअं हैदराबाद डिवीज़न वॾी आहे त उते तव्हां 2 माण्हू डिवीज़न मां खणी वठो, हुन में बैच वारो शर्त हटाए छॾियो। बैच वारी शर्त ते तव्हां माना हिन ते अड़ी जी न बीहो हर बैच जा 2 माण्हू हुजनि। अच्छा, पोइ वरी जेकॾहिं तव्हां ॾिसो त लाड़काने डिवीज़न में तव्हां वटि 2 माण्हू कम जा आहिनि, मर्कज़ी सिट ते माना बाहिमत माण्हू आहिनि ऐं उन्हनि जे पोयां उस्ताद आहिनि, त पोइ तव्हां उन्हनि खे वरी जेको आहे सो माना उतां तव्हां 2 माण्हू 3 माण्हू खणी था सघो। अहिड़े हिसाब सां 6 खां 7 माण्हू वधि में वधि इन खां वधीक जेको आहे मर्कज़ी कमेटी न हुजणु खपे। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा त साईं जेका ॻाल्हि कई मूंखां पहिरीं जेको साईं ॻाल्हायो मूं चयो त हुन सां मूंखे इख़्तिलाफ़ हो ऐं हुन सां एग्रीड हुअसि। एग्रीड हुन ॻाल्हि ते आहियां, हिकिड़ी अंडरस्टूड ॻाल्हि आहे, तव्हां सभु सम्झी सघो था त पिक्चर हिकिड़ी तंज़ीम आहे, मज़बूत तंज़ीम आहे, हिकिड़ो मज़बूत प्लेटफॉर्म आहे सिंध में उस्तादनि जो। हींअर अॼु बि जेके माण्हू आहिनि हेठि ज़िलनि में, तहलकनि में, डिवीज़न में, उहे जेके जिते वेठल आहिनि उहे माण्हू अॼु बि जेके हाजी शफ़ी सचोस आहिनि उहे अॼु बि हाजी शफ़ी सचोस आहिनि, उन सां ई बीठल आहिनि। छो त उते जेके उहिदेदार आहिनि उहे टेस्ट पास करनि ई कोन, तक़रीबन अटे जे लूण बराबरि आहिनि। उते जेके उहिदेदार आहिनि उहे सभु सीनियर उस्ताद आहिनि। हाजी शफ़ी जा जेके उहिदेदार आहिनि यूनिटनि जा, तहलकनि जा, ज़िलनि जा, उहे उन सां बीठल आहिनि। जेके साईं गुलाम अब्दुल माहिर जा आहिनि उहे उन सां बीठल आहिनि। भले हुन जा इख़्तिलाफ़ हुजनि, चवंदा बि हुजनि हुन मां बेज़ार आहियूं, हुन कुझु कोन कयो, हुन का शइ कोन कई, पर हुनजे बावजूदि उहे हुन सां बीठल आहिनि। तव्हां असां जेकॾहिं चवंदासीं त हुननि खे बेदा आणंदासीं, तव्हां चवंदा त असां हुनखे गिरबान खां वठंदासीं गुलाम अब्दुल माहिर खे या हाजी शफ़ी खे, त पोइ मूंखे ॿुधायो त तव्हां टेस्ट पास उस्ताद निकिरंदा घणा आहियो, केतिरा निकिरंदा आहियो? चऊं त तव्हां सभु पाण जेको आहे माना पाण गॾु आहियूं, मुतफ़िक़ आहियूं, पंहिंजा मसइला हल कराए सघूं था, पर निकिरण जी हक़ीक़त तव्हां ॾिठी आहे, तजुर्बो तव्हां सभिनी खे आहे। त उन जे लाइ जेको अॼु हिते साईं जतोई सफ़दर साहिबु वेठो या जेको आहे साईं अब्दुल कलाम वग़ैरह वेठो आहे या पेटियल जो साईं पूरो साहिबु वेठो आहे, ॿिया अञा साथी वेठा आहिनि जेके हे आया आहिनि, भला हिननि खे असां कुझु चयो आहे, दिलि में जाइ ॾिनी आहे न,
अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं हाजी शफ़ी अचे थो या गुलाम रसूल महर अचे थो या सिकंदर जतवी अचे थो या साईं इमदाद शंकरी अचे थो त उनखे बि भाकुर पाइण में को ख़राबी कोन्हे को हर्ज कोन्हे। हक़ीक़त इहा आहे त असां उस्ताद निकिरण जे लाइ तयारु कोन आहियूं ऐं असां जेको आहे सो सिंगरनि खे इहे बदशत ॻाल्हायूं था त पोइ असां कहिड़े बुनियाद ते जेको सो तरी ॻाल्हाए सघंदासीं ऐं कहिड़े बुनियाद ते असां माण्हू कढी सघंदासीं। पर इख़्तिलाफ़ जेको आहे मूंखे उहो इहो आहे त हुननि मां हिकिड़ो माण्हू असांजी कमेटी में न हुजणु खपे, न असांजी टास्क कमेटी में हुजणु खपे, न असांजी मुज़ाकराती कमेटी में टास्क कमेटी में हुजे, न मुज़ाकराती कमेटी में, न एक्शन कमेटी में हुजे, न ई के जेको आहे सो ॿी के सलाहकारी या सरपरस्त कमेटी में हुजे। कंहिंमां इन्हनि जेको आहे सो मर्कज़ी उहिदेदार जेके हींअर ना साबित थी चुका आहिनि। असां कोन कयो आहे हुननि खे पंहिंजे अफ़ालनि ऐं पंहिंजे किरदारु कयो आहे, इन में को शक कोन्हे त हू ना साबित थिया आहिनि। त उन्हनि वञा घटि में घटि जेको आहे सो मर्कज़ी सतह ते उन्हनि खे दावत ॾियण में को रोक कोन्हे। हीअ जेका हिते एक्शन कमेटी ठहे थी उहा भले उन्हनि खे हली वञे, उन्हनि सां ॻाल्हियूं करे, उन्हनि खे दावत ॾिए, हिन में को हर्ज कोन्हे। हू अचनि असांजे एहतिजाज में वेलकम, पर हू असांजी ॻाल्हियुनि खे अची लीड कनि, हू असांजे मामलनि में अची मुदाख़लत कनि या असांखे अची जेको सो डिक्टेट कनि, इहा शइ असांखे कतई मंज़ूर कोन हूंदी। त मुंहिंजे ख़्याल में अधु ॻाल्हि त साईं वारी सां मुतफ़िक़ आहियां, बाक़ी अधु ॻाल्हि ते आऊं मुतफ़िक़ कोन आहियां। बाक़ी ॿिया दोस्त पंहिंजी राय ॾींदा ऐं बाक़ी जेको आहे सो हिते जेका एक्शन कमेटी ठहंदी हुन में हिकिड़ा बाकिरदार ऐं जेको आहे सो दोस्त उहे सिलेक्ट करे पोइ वरी इन ई अहवाल खां उन्हनि ते जेकॾहिं कंहिंजो एतिराज़ हुजे त उहा मंज़ूरी वठी या हुननि जे जेको आहे सो एतिराज़ ॿुधी हुनखे फाइनल करियो। पाण सभु गॾु आहियूं। जहिड़ो हाल बयान आहे तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।